Zafar Hussain, प्रोफेसर हैं संजय जामशोरे में केमिस्ट्री डिपार्टमेंट में आवां जो डिपार्टमेंट में वेठो हुयुसि त टे लॻी 15 मिंट थिया 20 मिंट थिया मूं वटि हिकु क्लर्क आयो चईं साईं तव्हां निकिरो त असांखे डिपार्टमेंट खे तालो ॾियणो आहे मूं चयो मूंखे मूं बीठो रहे मां चयो मां न वेंदुसि हिते मां तव्हां वञो भले ॼा मां वेठो आहियां हिते पोइ हुन चयो त साईं तव्हांखे निकिरणो पवंदो मां चयो त इहो महिरबानी करे तव्हां डीन सां ॻाल्हायो वञी मां हिते वेठो आहियां नी हीअ 2 मिंट 3 मिंट दर ते बीठो रहियो पोइ हीअ हलियो वियो ऐं पोइ हिननि छा वञी इंटरनेट बंदि कई ऐं नेट बंदि करण खां पोइ वरी बिजली बंदि कयनि बिजली बंदि करे हीअ जेको आहे वरी मूं वटि चौकीदार बि आयो चई तव्हां वञो त तालो ॾींदासीं तव्हां वञो मां चयो तव्हां भले वञो त मां वेठो आहियां कमु थो कयां भई कम सां आयो आहे नी तव्हां भले मूंखे 2-3 कलाक कमु आहे नी पोइ हीअ तालो ॾेई हलिया विया नी पोइ हीअ तालो तक़रीबन 3 लॻी 22 अलाए 24 मिंट ताईं तालो ॾेई हलिया विया पोइ ताले जी फोटो बि कढिया ऐं हुन खां पोइ वीडियो भरी ऐं उहो मां वाइस चांसलर सां शेयर बि कई ऐं हुन खां पोइ जेको आहे सो साईं ख़बर वाइस सां ख़बर न हुई त मां अंदरि वेठो आहियां नी पोइ हुन तरह मां विसा ॿुधायो कोन उनखे लॻो त इहो छो जो इहो साईं खे ख़बर आहे त प्रोसेस हिकु महीनो थी वियो आहे त इरफाना मला मूंखे एक्सेस न पई ॾे डिपार्टमेंट में हू चए भई 3 बजे निकिरी हलियो वञे नी त इहो 3 बजे निकिरी वञे रिसर्च न करणी आहे यूनिवर्सिटी टीचिंग यूनिवर्सिटी रिसर्च यूनिवर्सिटी न आहे मूं वटि नेशनल इंटर्नशिप प्रोजेक्ट 2 हलंदा आहिनि ऐं हुन ते कमु कंदो आहियां ऐं ॾींहं जो मूंखे 3 खां 4 क्लास हूंदा आहिनि हुन खां पोइ मां हुन तरह मां रिसर्च जो को कमु एक्टिव नथो करे सघां छो जो हुन तरह इंस्टीट्यूट ईंदा आहिनि उनजी काउंसलिंग थींदी आहे उहो सॼो कमु हलंदो आहे मॉनिटरिंग थींदी आहे छा पियो थिए उन खां पोइ शाम जो वरी वर्क प्लेस ते ईंदो आहियां ऐं हुते कमु कंदो आहियां ऐं हुन तरह मूंखे पंहिंजी रिसर्च जेका डेटा एनालिसिस आहे प्रोजेक्ट जी प्रोग्रेस आहे नेशनल प्रोजेक्ट्स आहे ॿिन्ही खे मॉनिटरिंग करणी पवंदी आहे ऐं हुन सां गॾु गॾु इंटर्नशिप कम्युनिटी सर्विसिस हूंदियूं आहिनि एडिटर बोर्ड सर्विसिस हूंदियूं आहिनि रिव्यू सर्विसिस हूंदियूं आहिनि ऐं ॿी खोड़ सारी ईमेल कम्युनिकेशन थींदी आहे खोड़ सारी शेयरिंग थींदी आहे इंटरनेशनल कम्युनिटीअ सां त इन करे आउं राति ताईं कमु कंदो रहंदो आहियां इंटरव्यू प्रोजेक्ट लिखणु प्रोपोज़ करणु मतिलबु देयर आर मेनी थिंग्स ऐं इंस्टीट्यूट जा खोड़ सारा राइटर हूंदा आहिनि त इहो सॼो प्रोसेस हलंदो रहे हीअ इरफाना मला चाहे थी त हीअ यूनिवर्सिटी में न वेहे छो जो यूनिवर्सिटीअ लाइ सच ॻाल्हाईंदो आहियां हीअ चवंदो आहे यूनिवर्सिटी खे इंडिपेंडेंट वाइस चांसलर खपे इहो वरी साहिब असांखे शुक्र अलाह जो ॿाहिरां आयो आहे हू इंडिपेंडेंट कमु करणु चाहे थो पर इरफाना मला 2 महीननि खां कोशिशि करे रहिया त साईं यजमाल कयो छो जो इरफाना मला शुरू खां वठी 10 सालनि खां खोड़ सारे मिस्त्री यजमाल कयो ऐं पंहिंजी जेको आहे सो चवण ते जेको आहे हर डिसीजन करायो आहे तंहिंजे करे इहो अहिड़ो प्रॉब्लम थी चुको आहे जेको इरफाना खे पाण खे सम्झणु खपे त हू पाण छा पई करे डिपार्टमेंट सां छा पई करे ऐं यूनिवर्सिटी छा पई करे जेको अगेंस्ट द कोड बि आहे ऐं जॾहिं असांजे अपॉइंटमेंट में लिखियलु आहे त असांखे रिसर्च बि करणी आहे ऐं जेकॾहिं तव्हां सोसाइटी लाइ कमु करणु चाहियो तव्हांखे फोकस करणो पवंदो तव्हांखे टाइम ॾियणो पवंदो ऐं हुन लाइ मेंटल रिलेक्सेशन ज़रूरी आहे वर्क प्लेस ते मेंटल रिलेक्सेशन ज़रूरी आहे त तव्हांजा नवां आइडिया नए प्रोपोज़ल नयो हाइपोथेसिस अचनि त दुनिया में तव्हां पंहिंजे क़ौम जो ऐं पंहिंजे इदारे जो ऐं पंहिंजी जनरेशन लाइ कुझु करे वञो इहो ई मुंहिंजो तव्हांखे मैसेज आहे इन जे करे मुंहिंजी महीने खां तक़रीबन 28 सालनि खां जेको डायरेक्टर थी आहे ह्यूमिलेशन बर्दाश्त कयां पियो हिरासमेंट जी हले पई मुंहिंजे मथां महिरबानी थैंक यू वेरी मच प्लीज़